अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां गफ़ूर चांग ऐं मूंखे अव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। पूरी दुनिया में हिन वक़्तु किरोना जो ख़ौफ़ आहे। चीन जे शहर वुहान मां शुरू थींदड़ इन वबा, इन वायरस पूरी दुनिया खे पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे ऐं हज़ारे माण्हू इन वबा जे वर चढ़ी विया आहिनि। दुनिया जा अज़ीम तरीन सियाहती मर्कज़ बंदि थी विया आहिनि। दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में बि हिन वबा जो वॾो ख़तरो आहे ऐं उहे मुल्क बि महफ़ूज़ न आहिनि ऐं पूरी दुनिया परेशान आहे। दुनिया जा उहे मुल्क जिते इलाज जूं तमामु वॾियूं सहूलतूं आहिनि, वॾियूं इस्पतालूं आहिनि ऐं वॾा साइंसी साज़ो सामान आहिनि, उहे बि हिन किरोना जी वबा खां ॾाढा परेशान आहिनि ऐं पूरी दुनिया में किरोना खां बचण जे लाइ एहतियाती उपाउ जेके आहिनि उहे वठिजी रहिया आहिनि। पूरी दुनिया में हिन बीमारी जे फैलजण जे अंदाज़ ते साइंसदान, डॉक्टर ऐं माहिरनि जी नज़र आहे ऐं अंग अखर इकट्ठा थी रहिया आहिनि त हीअ जेका बीमारी आहे किथे किथे फैली आहे, कीअं कीअं फैली आहे ऐं कहिड़े कहिड़े नमूने सां माण्हू हिन जो जेको आहे उहो शिकार थिया आहिनि। ऐं हिन वबा जे करे दुनिया जा अज़ीम तरीन मज़हबी हंध बि एहतियाती उपाउ वठी रहिया आहिनि। असांजो मुल्क पाकिस्तान ग़रीब आहे, असां वटि तमामु घणियूं तिबी सहूलतूं जेके आहिनि मुयसरु न आहिनि ऐं उहे तिबी सहूलतूं मुयसरु न हूंदे, इलाज जूं वॾियूं सहूलतूं मुयसरु न हूंदे असांखे हिन बीमारी खां बचण जे लाइ जेके आहिनि उहे एहतियाती उपाउ वठिणा आहिनि। ऐं हाणे एहतियाती उपाउ असांखे कहिड़ा वठिणा आहिनि? एहतियाती उपाउ असांखे उहे वठिणा आहिनि जिन लाइ असांखे असांजा डॉक्टर, असां जूं हुकूमतूं रिकमेंड कनि थियूं। छाकाणि त असांजे हुकूमत जी इन बीमारी ते पूरी तरह नज़र आहे त हुकूमतूं उहे ई एहतियाती उपाउ असांखे ॿुधाइनि थियूं त असां हिन बीमारीअ खां बची वञूं। हिन बीमारी जे फैलजण जी जेका शइ आहे उहा इहा आहे त इहा माण्हू खां माण्हू ताईं फैलिजे थी, हथनि जे ज़रिए फैलिजे थी या जिते अचे थी उन्हनि जॻहियुनि खे छुहिजे थो त उतां जेका आहे थिए थी। त पूरी दुनिया में एहतियाती उपाउ इहे वठिजी रहिया आहिनि त माण्हू माण्हू खां परे रहे ऐं बार बार पंहिंजा हथ धोईंदो रहे, पंहिंजो पाण खे साफ़ सुथिरो रखे ऐं अहिड़ी ग़िज़ा जो इस्तेमालु करे, अहिड़ी खुराक जो इस्तेमालु करे जेका असांजी क़ुवत मदाफ़ियत खे ऐं असांजी जेका आहे बीमारियुनि खां बचाव वारो जेको असांजे जिस्म में ताक़त आहे उहा मिली सघे ऐं असांखे जेको आहे तहफ़ुज़ मिली सघे। त हाणे हिन में सभ खां वधीक जेको असां ते ज़रूरत जंहिं ॻाल्हि जी आयद थिए थी त असां गॾिजूं न, परे परे रहूं, घर में एहतियात कयूं, पंहिंजे हथनि खे बार बार धोऊं, साबुण सां धोईंदा रहूं ऐं घटि में घटि 20 सेकंडनि ताईं पंहिंजे हथ खे साबुण जी उन ई गज सां मलींदा रहूं त जीअं हथनि खे लॻल उन ई किरोना जे वायरस खे असां ॿियनि ताईं पहुचण खां रोके सघूं।